हाजी शाह ते जोर लग 2 किलोमीटर ते मुफ़ासिले ते हाजी शाह। वैसे ॻोठ जो नालो त अबूपुर आहे, पर हाजी शाह जे करे हीउ ॻोठ हाजी शाह ई सॾिजे थो। अचो त के दुकानदार खां सम्झा वी वठूं त हू भाॼी जे हिसाब में छा महांगाई माण्हू कंदा, महांगाई थी आहे या वी वठूं त ई हिसाब साईं। ऐं महांगाई आहे वाक़ई आहे। ऐं इन करे जो ॿुधायां थो मुख़्तसर रेट ते हलायूं था ऐं हिननि में माल थोरो ख़राबु निकिरे थो, इन जे करे छाती बि कयूं था। रमज़ान जे करे महांगाई बि आहे। रमज़ान जे करे तव्हांखे पोयां माल महांगो पियो मिले, महांगो पियो मिले, हाई रेट पियो मिले। तव्हां पंहिंजो छा रखंदा आहियो हिन में, तव्हांजो कहिड़ो हिसाब किताब आहे हिन में? असां पोइ तव्हां वठी था अचूं, मुनाफ़ो रखूं था ॿ रुपया, पोइ हलायूं था। 2 खां वरी 5 ताईं मुनाफ़ो रखो था। हा, महिरबानी तव्हांजी। तव्हांजो गुज़ारो थिए पियो? तव्हां महांगाई जे बारे में छा चवंदो? साईं महांगाई त हींअर अहिड़ी लॻी पई आहे जो माण्हू जेको 500 रुपया तारीख़ कमाए थो, घर जी पूरी करे या ॿारनि जी पूरी करे या दवाउनि जी पूरी करे, डॉक्टर जी पूरी करे, छा करे। हींअर रमज़ान महीनो तीअं शुरू थिया, जेका शइ खे 200 रुपया मिलंदी उहा 400 रुपया बि मिले, जेका 400 रुपया मिलंदी उहा 500 रुपया बि मिले। भंडारे महीने में सभु शइ महांगी थी वई आहे। बिल्कुलु ॿाहिरि मुल्क में ॾिसो असांजे पाकिस्तान हुकूमत खां मुतमिन न आहियो? बिल्कुलु न साईं, सिंध हुकूमत खे सम्झ ई न आहे, नायल हुकूमत आहे साईं। हींअर महांगाई ते कंट्रोल बिल्कुलु कोन्हे, बिल्कुलु महांगाई ते बिल्कुलु कंट्रोल कोन्हे। हीअ जेके दुकानदार आहिनि, वीचारा जेके दिहाड़ीदार अचनि था 500 रुपया कमाए, उहो 500 रुपये में फ्रूट वठनि, ॿाहिरि भाॼी वठनि, खंडु पटी वठनि, दाल चांवर छा वठनि, बिजली जे बिलनि जी पूरी कनि, डॉक्टरनि जी पूरी कनि, छाजी पूरी कनि। जी नाज़रीन, तव्हांजी हीअ ॿुधो असांजे हिते हाजी शाह जो रहवासी, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे त साईं आऊं जेको आहे मीडिया जो चैनल जो नुमाइंदो अब्दुल जब्बार जट, कैमरामैन मोहम्मद यूसुफ सां गॾु हाजी शाह ते इहे साईं हाजी शाह जा हाल आहिनि, इहे आवाम जा हाल आहिनि जेके तव्हांजे असां साम्हूं रखिया।